मनहाज अल कुरान फाउंडेशन तरफां मेहड़ तालके जे बोर्ड मुतासरन में राशन विरहायो वियो। मेहड़ में तहरीक इंसाफ जे बानी अगवान सैयद अली अकबर शाह जी रहायशगाह ऐं मनहाज अल कुरान फाउंडेशन में पीटीआई अगवान सदाकत अली जतोई जी रहायशगाह ते तहरीक मनहाज अल कुरान मेहड़ तालके जे सदर प्रोफेसर गुलाम रसूल कादरी, MSM सिंध जे सदर अली कुरैशी, पीर ऑफ मेहड़ सैयद मोहम्मद शाह रिजवी, हाफिज़ मुफ्ती अहमद ज़हीर मगसी ऐं सैयद अली अकबर शाह जूनियर तालके जे बोर्ड मुतासरन में राशन विरहायो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे प्रोफेसर गुलाम रसूल कादरी ऐं अली कुरैशी चयो त मनहाज वेलफेयर फाउंडेशन पहिरीं फेज़ में दादू ज़िले जे 1200 बोर्ड मुतासरीन ख़ानदाननि में राशन विरहायो आहे ऐं भान सईदाबाद में टेंट सिटी क़ाइमु कई आहे, जिते बोर्ड मुतासरीन खे खाद खुराक सिहत जी सहूलतनि समेत समूरियूं सहूलतूं फ़राहम कयूं वयूं आहिनि। उन्हनि चयो त ताहिर अल कादरी जी हिदायतनि ते बोर्ड मुतासरीन जी बहाली ताईं सरगर्मियूं जारी रहंदियूं। उन मौके ते तहरीक मिनहाज अल कुरान जे अॻवाननि नामियारे आलिम दीन सैयद अली अकबर शाह जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। सैयद मोहम्मद शाह रिजवी ऐं सैयद अली अकबर शाह जूनियर पारां महिमाननि खे अजरक पाराया विया।